2 महीननि खां पोइ हिन छोकिरीअ जो विहांउ अथसि। अगरि हिनखे कंहिं दड़का ॾिना आहिनि या रुवारियो आहे न त ॿुधाईंदीमांव चङी तरह। काथे अञा कुझु कयो आहे। हाणे सिराद लॻी आहे, वरी एकाणा आहिनि, हाणे फरफर में वरी कंदासीं। सभु सुठो थींदो। हो मथां वारो वेठो आहे, न्याणियुनि जा कारज पाण ई अची कंदा। तोखे घणा दफ़ा सम्झाएं ॾाजे में कारो ऐं पीलो रंग न विझबो आहे। चाहे हिकु रुमाल बि वठी न त इहो बि न, ऐं हाली कुझु बि वठ न, पहिरियों ई ॿुधायां थी पई सिराद था हलनि। हा, छा खारायांसि वनवा में, कुझु सम्झ में बि त नथो अचे। खाइण जी हिकु त सफ़ा मुॾी आहे, अलाए काॾा छोरीअ खे ताक़त ईंदसि। न न न ड्राई फ्रूट थी खाए पई, भौरी बाकी ठाहे ॾींदी आयसि रोज़ नेरनि ते। ॾिसां लड्डू भला ठाराए ॾियांसि। हर हर दिलि भरिजी ईंदो आहे जेमहिल ॾिसंदी आहियां विहांउ जी ॻाल्हि निकिरंदी आहे त। 2 महीना बि न बचा त हाणे ही तयारियूं में निकिरी वेंदा। मिड़ई न्याणियूं त पराए घर जूं आहिनि, असांजियूं आहिनि छा, असां त बसि ॾणींदा आहियूं। त भाई एॾी टेंशन थी पई आहे, सॼी सॼी राति निंड नथी अचे। कीअं थींदो कीअं थींदो, अञा कुझु वतो कयो कान्हे को, कुझु सम्झ में नथो अचे। सुम्ही पई हुजे, उथंदी पाण ई सवेल। जिम्मेदारी पवंदी त पाण ई उथंदो आहे माण्हू। हिन महिल न हुनखे डिस्टर्ब कयोसि, उथे नथी।